अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व रफ़अना लका ज़िक्रक क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लउअतियन्न हाज़ा अर्रअय गदन रजुलन यफ्तहुल्लाहु अला यदैहि अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लुआब मुबारक जूं बरकतूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अंदर त मौजज़ात भरियल हुआ, पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जेको निस्बत रखंदो हो उहो बि सरापा मौजज़ो बणिजी वेंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बशरी तक़ाज़े जे मुताबिक़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो लुआब मुबारक ठहंदो हो। लुआब चवंदा आहियूं पाण थुक खे, इहो लुआब मुबारक ठहंदो हो, पर तव्हां या असांजे लुआब जे अंदरि बदबू थिए थी पई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो लुआब मुबारक बदबू खां बिल्कुलु पाक हो। अन लुआब जूं बरकतूं एतिरियूं हुयूं जो इहो लुआब जंहिंखे मिलंदो हो न उहो माण्हू अॾिजी वेंदो हुयो। उलमाए किराम इन जे मथां किताबूं लिखियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लुआब जे अंदरि केतिरियूं बरकतूं। चंद वाक़ियात मां तव्हांजे साम्हूं बयानु करणु घुरां थो पियो। हज़रत क़तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि था, जंग बदर जे मौक़े ते मां काफ़िरनि सां विढ़ण पियो, विढ़ंदे विढ़ंदे मुंहिंजी अखि खे धकु लॻो, जंहिंजे करे मुंहिंजी अखि ॿाहिरि ई निकिरी आई, दोॾो पूरो निकिरी आयो, ॿाहिरि ई लटके पियो, हिते रुख़सार जे मथां ॻल जे मथां लटके पियो, अखि बिल्कुलु ॿाहिरि निकिरी आई। हज़रत क़तादा रज़ियल्लाहु अन्हु परेशान थी वियो, हीउ छा थियो कमु। हाणे दिलि में इरादो कयईं छो न इन खे छिके करे पटियांसि ऐं पोइ उछले छॾियांसि। इहो मशवरो करण जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अर्ज़ु थियो, साईं हे जंग विढ़ंदे विढ़ंदे जिहाद कंदे कंदे धकु लॻो आहे, अखि मुंहिंजी ॿाहिरि निकिरी आई आहे। सोचां थो पियो त इन खे छिके करे उछले छॾियां ॿाहिरि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नशाद फरमाया, परेशान न थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो लुआब मुबारक कढियो, हज़रत क़तादा जी अखि खे हयो, हणण खां पोइ वरी वापसि अखि जी जॻह ते रखियो, रखी करे ईअं थोरो ज़ोर ॾिनो त हज़रत क़तादा फरमाए थो त मुंहिंजी बिल्कुलु अखि ठीकु थी वई। हाणे मां परेशान हुउसि त मुंहिंजी अखि निकिती कहिड़ी हुई, माना अहिड़ी ठीकु थी जो मां तमीज़ न पियो करे सघां त मुंहिंजी अखि कहिड़ी निकिती हुई, मूंखे तकलीफ़ कहिड़ी अखि में हुई। इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लुआब मुबारक जी बरकत आहे जो निकितल अखि वापसि लॻी वई, ऐं उहा वापसि लॻियल अखि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला अहिड़ी त शिफ़ा रखी जो हू जेका पुराणी अखि हुई ऐं हिन अखि बिल्कुलु अहिड़ियूं थी वियूं जो ख़बर ई न पई पए त निकिती कहिड़ी हुई। इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लुआब जी बरकत। हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि था, मां अहले कुबा ॾे वियुसि,
कुबा मदीना मुनवर जे अंदरि हिकिड़ी बस्ती आहे, हींअर हुते बाग़ात ॾाढा आहिनि, नबी साईं जे दौर में बि हुआ। अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद कुबा में वञी करे नफ़िल पढ़ंदा हुआ ऐं पंधु वेंदा हुआ। थोरो पंधु आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मामूल हूंदो हो त निकिरंदा हुआ नमाज़ पढ़ी करे, पोइ का न का ज़ोर जीअं फजर नमाज़ पढ़ी पोइ वेंदा हुआ आराम सां कुबा जी मस्जिद में, उते 2 रकात नफ़िल पढ़ंदा वरी मोटींदा। उते हिकिड़ो खूह हुयो। अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो त कुझु अरसे खां बाद में, बल्कि कुझु वक़्तु घणो गुज़रियो, मां वियुसि अहले कुबा ॾे, उन खां पुछियुमि त भाउ फलाणो खूह किथे आहे? उते हिकिड़ो अलाह जो बानो हुजे, उन ॿुधायो त उहो खूह ई आहे। खूह ॾिठोसीं, खूह जहिड़ो जीअं थींदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो, उन खूह वटि मां पहुतुसि त जंहिं मूंखे उहो खूह ॾेखारियो मूं हुनखे ॿुधायो को दौर हो, हिते हिकिड़ो अमरा गॾह ते चढ़ी करे ईंदो हो ऐं हिन मां डोल विझंदो हो, थां विझंदो हो पाणी भरण जे लाइ, पर विझंदो हो त कढी न सघंदो, असां हुनखे कढी ॾींदा हुआसीं। पोइ उहो गॾह ते भरे करे पाणी पोइ घर खणी वेंदो, वीचारो तकलीफ़ में हूंदो ॾाढो। पोइ हिकु दफ़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वुज़ू कयो, वुज़ू में हुई गुरड़ी कजे थी भई। हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु खे शक आहे, फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या गुरड़ी कई या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वुज़ू कयो, इन ॿिन्ही मां को हिकिड़ो अमल कयो। जेकॾहिं ख़ाली गुरड़ी कई पोइ त सुठी ॻाल्हि, जेकॾहिं वुज़ू कयो त बि उन में गुरड़ी त थींदी आहे। जेको बचियो पाणी उहो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमाया, वरी खूह में विझी छॾियो। फरमाया उन ॾींहं खां पोइ इहो पाणी खूह जे मथे कपरनि ताईं हूंदो, कॾहिं बि हेठि कोन लथो, हमेशह मथे ई मथे रहंदो, हमेशह। इहा बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लुआ मुबारक जी बरकत हुई, जो पाणी वरी हेठि कोन थियो, हमेशह मथे ई मथे हूंदो। केरु बि वीचारो कमज़ोर माण्हू हुन जे लाइ केरु अचे घड़ी घड़ी भरण जे लाइ, बसि पाणी मथां भरे करे आराम सां हले वञे। हिकिड़ो ॿियो साहबी आहे आमिर बिन कुरैज़ रज़ियल्लाहु अन्हु, इहो फरमाए थो त मां पंहिंजे पुटु अब्दुल्ला बिन आमिर खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वठी आयुसि, ऐं इन करे वठी आयुसि त साईं मुंहिंजो नंढड़ो 5-6 सालनि जो आहे, साईं हिनखे दुआ कयो। नंढड़ो ॿारु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन नंढड़े ॿार खे दस्ते शफ़क़त मथे ते रखियो, दुआ ॾिनी, दुआ ॾेई करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लुआ मुबारक ई कढियो, कढी करे उन नंढड़े ॿार खे वात में ॾिनो, अच वठि। त हू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लुआ मुबारक खे जल्दी ॻियण लॻो, वरी ज़बान कढी करे चपनि खे बि चूसणु लॻो, पंहिंजनि ई चपनि खे। त हिते हुते लॻल माना लज़त अचे पई, हुनखे मज़ो अचे पियो, जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लुआ मुबारक ॻी वियो, हाणे ज़बान कढी करे पंहिंजे चपनि खे बि उघे पियो त हिते बि हुजे त उहा बि चूसियां। अंदाज़ो लॻायो केॾी ज़ाइक़ेदार हूंदी मोहम्मद अरबी जो लुआ मुबारक। ख़ैर रावी चए थो इहो माण्हू जॾहिं वॾो थियो, अल्लाह तबारक व ताला हुनखे एॾी ताक़त ॾिनी जो पाणी पथर में लिकियलु हुजे न त उन में धक हणी करे पाणी कढी ईंदो। पथर में पाणी लिकियलु आहे त उनखे धक हणी करे उन मां पाणी बि कढी ईंदो। इन मां मतिलबु आहे त इंतिहाई दर्जे जो ताक़तवर हो की उन जे लाइ को बि मसलो न हो, हल करणु हुन जे लाइ बिल्कुलु आसान। इहा बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लुआ मुबारक जी बरकत है। असांजे माशरे जे अंदरि 2 नंबर ऐं जाहिल क़िस्म जा वाइज़ीन मौजूदु आहिनि। उहे अहिड़ियूं ग़लति ॻाल्हियूं कनि था पिया, अहिड़ियूं ग़लति ॻाल्हियूं कनि था पिया जंहिंजो दीन सां ऐं शरीअत सां को तालुक़ ई कोन हूंदो आहे। उन ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि हीअ बि आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नालो मुबारक मोहम्मद आहे
ऐं इहो अहिड़ो नालो आहे जो इन खां अॻे अहिड़ो कंहिंजो इहो नालो हो ई कोन, हालांकि इहो कूड़ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पहिरीं बि माण्हुनि इहे नाला रखिया हुआ ऐं इन उमेद सां रखिया हुआ त जेको मोहम्मद अरबी अचण वारो आहे नुबूवत जो ऐलान कंदो, शायदि असांजो बचिड़ो निकिरी पए, थी पए उहो। हिकिड़े किताब आहे मारिफ इस्म मोहम्मद, उनजे अंदरि मूं 11 माण्हुनि जा नाला इहे पढ़िया हुआ, 11 या 13 हुआ, जिन वालदेन पंहिंजे ॿारनि जा नाला मोहम्मद रखिया त मतां असांजो नंढड़ो इहो मोहम्मद हुजे जंहिंजी पेशन कोई अॻुवाट ई तौरात इंजील में थियल आहे। त हिन मां ख़बर पए थी त अॻे माण्हू नाला रखिया हुआ मोहम्मद, पर हिकिड़ो मोहम्मद त नबी साईं वटि बि आयो, मोहम्मद बिन हातिब रज़ी अल्लाह ताला। दलाल नुबूवत जे अंदरि इहो लिखियलु आहे वाक़ियो, मोहम्मद बिन हातिब जी वालदा मोहतरमा उम्मे जमील उहा फरमाए थी पंहिंजे पुट खे त मां तोखे वठी वई हुयसि हबशे ॾांहुं, सफ़र कयोसीं, वरी उतां मोटूं पिया त रस्ते में मूं तुंहिंजे लाइ कुझु पचाइण जो इंतज़ामु कयो। हाणे पचायां पई त काठियूं विधमि, काठियूं विझण खां पोइ पचाइणु शुरू कयमि त काठियूं खुटी वियूं, पर शइ कोन पकी, तूं नंढड़ो में। उम्मे जमील फरमाए थी पंहिंजे पुट मोहम्मद बिन हातिब खे, तूं नंढड़ो हुए, तुंहिंजे लाइ मां शइ पचायां पई पर काठियूं खुटी वियूं। मां मोटियमि, हेॾे होॾे हथ हणणु लॻसि त किथां काठियूं 2-3 हथ कयां त हिन शइ खे जेका पचायां थी पई पचाए वठां। मूं काठियूं हथु कयूं, अचां वापसि त तो छा कयो जो तो पंहिंजे इहा जेका देगिड़ी में सामान बचे पियो उहो गरम थी चुको हुयो ऐं तो उन में वञी हथु विधो, हथु विझण जे करे उहो सामान सॼो तुंहिंजे हथ ते किरियो, जंहिंजे करे तुंहिंजो हथु सड़ी वियो सॼो। मां परेशान थी वियुसि, तव्हां ऐं असां बीमार थींदासीं, सिधो डॉक्टर ॾे वेंदासीं, साहब बि सॻोरा बीमार थींदा, सिधो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वठी ईंदा। उम्मे जमील फरमाया थी मूं तोखे वठी करे सिधो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरगाह में हाज़िर कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ॾिठो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दस्ते शफ़क़त हज़रत मोहम्मद बिन हातिब जे मथे ते रखियो। रखण खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी लुआब मुबारक कढी, उहा लुआब मुबारक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हातिब जे हथ मोहम्मद बिन हातिब जे हथ ते हईं, पोइ दुआ पढ़ी। दुआ कहिड़ी आई आहे? इज़हबिल बअस रब्बन नास इश्फि अंत शाफ़ी ला शिफ़ाअन इल्ला शिफ़ाअक शिफ़ाअन ला युग़ादिरु सक़मा। हीअ दुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी। अल्लाह बीमारी खे ख़तमु कर, माण्हुनि जा रब तूं बीमारियुनि खे ख़तमु कर, तूं ई शिफ़ा ॾियण वारो आहीं ऐं तोखां अलावा केरु शिफ़ा ॾेई कोन थो सघे। ऐं अहिड़ी शिफ़ा ॾे जो उन खां बाद में वरी बीमारी न अचे। इहा दुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरी, लुआ मुबारक कढी, हज़रत मोहम्मद बिन हातिब जी बाह मुबारक हणी ऐं इहा दुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरी। अमर सगोरी फरमाए थी, ॿार जो दर्द माउ ई सम्झी सघे थी पई, इन करे माउ जो क़दुरु करणु घुरिजे। असां नंढड़ा आहियूं त जेॾी महिल बि तकलीफ़ पुॼंदी त रड़ मां अम्मा निकिरंदी। तजुर्बो करे ॾिसो, ॿार खे का बि तकलीफ़ थींदी त पहिरें रड़ अम्मा कंदो ऐं वॾो चवंदो थींदो त चवंदो अम्मा तूं त पोड़ी आहीं, तूं बेवकूफ़ आहीं, तोखे कहिड़ी ख़बर, जेका मूंखे ख़बर आहे तोखे थोरी आहे ख़बर। अम्मा हाणे तूं पोड़ी थी वई, हाणे तुंहिंजो दिमाग़ु कमु नथो करे, मुंहिंजो दिमाग़ु वॾो कमु करे थो पियो। ऐं अम्मा उम्मे जमील फरमाए थी पंहिंजे पुट खे, पुट फमा कुमतु बिक मिन इंदिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हत्ता बरिअत यदक, मां उतां उथी कोनसि जिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे हथ मुबारक ते लुआ मुबारक हयो, मां अञा उतां उथियसि ई कोन, तुंहिंजो हथु बिल्कुलु ठीकु ऐं सही सालिम थी वियो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लुआ मुबारक जी हिकिड़ी ॿी बरकत जो मोहम्मद बिन हातिब रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सड़ियल हथु लुआ मुबारक जी बरकत सां बिल्कुलु ठीकु थी वियो। साईं रमज़ान
एक दफ़े तकरीर पियो करे, उस्ताद मोहतरम साईं मोहम्मद रमज़ान तकरीर पियो करे। तकरीर में साईं फरमायो त बाबा नबी साईं जे दौर में अली ॿ गुज़रिया आहिनि, हिकिड़ो अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु, ॿियो अली ज़ैनबी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वॾी वॾी न्याणी हुई, ज़ैनब नालो उनजो पुटु अली बिन अबुल आस, उनखे अली ज़ैनबी बि चवंदा आहिनि, अली बिन अबुल आस बि चवंदा आहिनि। त हिकिड़ो अलाह जो बानो कावड़ जी उथी हलियो, नमाज़ कोन पढ़ी जुमे। असां सॼी ज़िंदगी ॿुधा अली हिकिड़ो आहे, हीउ मौलवी ॿुधाए थो अली ॿ आहिनि, उथी हलियो वियो। उन जंहिंखे ॿुधायो न उन माण्हू मूंखे ॿुधायो, भाई फलाणो माण्हू ई कावड़जी हलियो वियो मौलवी साहिब जे मथां त अली हिकिड़ो आहे, अली ॿ आहिनि ई कोन। तव्हांखे अली ॿ ॿुधायासीं, रमज़ान अचे टियों अली मां थो ॿुधायां। अली बिन हिकम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हो। अली ज़ैनबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वॾी वॾी न्याणी बीबी ज़ैनब जो पुटु हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़तेह मक्का जे दौर में जेॾी महिल काबतुल्लाह खे फ़तह कयूं न, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली ज़ैनबी खे पंहिंजे कुल्हे ते चाढ़े करे फरमाए काबतुल्लाह जे अंदरि जेके बुत पिया आहिनि सभिनी खे केरा। पोइ बुत केराइण वारो अली ज़ैनबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी वॾी वॾी न्याणी जो पुटु अली बिन अबिल आस उनजो नालो हो। हिकिड़ो अली इहो अली बिन हिकम। इहो फरमाए थो अली बिन हिकम खंदक जे मौक़े ते, जंग खंदक में खॾ खोटियां पियो, खॾ खोटींदे खोटींदे अचानक धक मुंहिंजी बांह खे लॻी वियो, बांह भॼी पई। साइद अरबी में बांह खे साइद चइबो आहे। साइद बांह भॼी पई, बांह भॼी पई, मूंखे तकलीफ़ थी। उहा भॻल बांह मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि खणी आयुसि। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बांह भॼी पई आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो पंहिंजो लुआब मुबारक ई कढियो ऐं हज़रत अली बिन हिकम जी बांह मुबारक खे हयो। फरमायो त मुंहिंजी बांह मुबारक बिल्कुलु ठीकु ऐं तंदुरुस्त थी वई। ऐं जेॾी महिल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो हो उहो घोड़े ते सवार हो। फरमाया मूंखे घोड़े तां लहण जी बि तकलीफ़ करणी कोन पई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते ई मूंखे हयो ऐं मां लथुसि इन हाल में जो मुंहिंजी बांह बिल्कुलु ठीकु ठही, का बि तकलीफ़ मूंखे बांह जे अंदरि कोन। लम्मा इनकसरत फबरिअ मकानहु वमा नज़ल अन फर्सिही, जॾहिं मुंहिंजी बांह भॼी पई त मुंहिंजी उते ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ठीकु करे छॾी। मां घोड़े तां लथो ई कोन हुउसि, लथुमि त मुंहिंजी बांह बिल्कुलु तंदुरुस्त हुई। इन जो नालो हो अली बिन हिकम रज़ी अल्लाह तआला अन्हु। हा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लुआब मुबारक जी बरकत हज़रत अबू बकर खे बि पहुती त हज़रत अली साईं खे बि पहुती। ये ॿ मशहूर ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर गार में हुया त उन गार में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु पहिरियों दाख़िल थियो। तव्हां त हिन में जेके बि सुराख हुजनि उहे सभु बंदि कया। पोइ किन खे पथरनि सां बंदि कयईं, किन खे कपिड़े सां बंदि कयईं, पर हाणे पथर बि खुटी विया, कपिड़ो बि खुटी वियो। हिकिड़ो सुराख बाक़ी रहियो हिजरत वारी राति, हिकिड़ो सुराख बाक़ी रहियो। हज़रत अबू बकर सोचियो हाणे हितां को अची न वञे जानवर ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾे, छा कया सोचे 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 बिल आख़िर पंहिंजे पेर जी खुड़ी जेका आहे उहा उन सुराख ते रखी छॾी। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कई, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ खणी अचो तव्हां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुसलसल सफ़र करण जे करे थकिजी पिया हुआ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु वेही रहिया ऐं फरमायो साईं तव्हां मुंहिंजी झोली में सुम्हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे चेहरे अनवर हज़रत अबू बकर जी झोली में रखी करे आरामी थिया। ख़ुदा नांग आयो ऐं नांग खे खपे सुराख, उस हणे पियो सुराखनि में, किथे हुनखे कपिड़ो न साम्हूं आयो, किथे हुनखे पथर साम्हूं आयो, पर हिकिड़ी जॻह ते हुनखे नरम जॻह लॻी, उहा खुड़ी ई सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु चई। नांग उते ॾंगियो, जीअं ई ॾंगियो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु खे तकलीफ़ थी। पर हाणे हिकिड़े पासे नांग जी तकलीफ़ आहे, ॿिए पासे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरामी आहिनि। हज़रत अबू बकर सम्झी वियो नांग ॾंगियो आहे,
पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो आराम फिटे इहो सही ना आहे, भले तकलीफ़ वधे त ख़ैर आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर जी झोली मुबारक में आराम ई हा त एतिरे में हज़रत अबू बकर खे एॾी तकलीफ़ वधी जो अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आया, ज़हर पंहिंजो असरु करे पियो। बिलाख़िर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जा ॻोढ़ा ॾाढ़ी मुबारक खां थींदे हेठि किरिया जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर ते उहे ॻोढ़ा किरिया। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेदार थी विया। फरमाया लिम तबक़ी, अबू बकर छो तो रोई? फरमाया अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नांग ॾंगियो आहे पेर में। साईं मां उथाइण त न पियो चाहियां, पर हिन ॻोढ़नि गुस्ताखी करे विधी आहे, उन्हनि तव्हांखे उथाए चुका आहिनि, मुंहिंजी छा मजाल जो मां तव्हांखे उथारियां, दिलि न पई थिए तव्हांखे उथाईंदे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो खुड़ी वेझो कर। खुड़ी मुबारक हज़रत अबू बकर वेझो कई, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो लुआब मुबारक कढियो ऐं हज़रत अबू बकर जी उन जॻह ते हयो जिथे नांग ॾंगियो। फ़बरे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लुआब जी बरकत हुई जो नांग जो ज़हर बिल्कुलु ख़तमु थी वियो। जेका तकलीफ़ हज़रत अबू बकर खे महसूसु थी रही उहा बिल्कुलु ख़तमु थी वई। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लुआब जी बरकत हज़रत अबू बकर खे बि पहुती आहे, अहिड़े नमूने सां हज़रत अली साईं खे बि पहुती आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंग ख़ैबर में ऐलान फरमायो लउअतियन्न हाज़ा रअय गदन रजुलन यफ्तहुल्लाहु यदैहि, ही झंडो सुभाणे मां उन अल्लाह जे बाने जे हथ में ॾींदुसि, अल्लाह साईं उन जे ज़रिए सां ई किलो फतह कराईंदो। ख़ैबर जे अंदरि 13 किला हुआ, 12 फतह थी चुका, हिकिड़ो फतह न पियो थिए, कई ॾींहं लॻी विया, मुसलसल जंग पर फतह न पई थिए। बिलाख़िर अल्लाह जे हुक्म सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ऐलान फरमायो त मां सुभाणे उन माण्हू जे हथ में झंडो ॾींदुसि जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मुहबत करे थो ऐं अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल उन सां मुहबत करे थो पियो। इहो ऐलान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त साहबी सगोरा हर कंहिंखे पंहिंजी दिलि जे अंदरि ख़ुशफ़हमी हुई त शायदि मुंहिंजो नालो हूंदो, शायदि मुंहिंजो नालो हूंदो, शायदि मुंहिंजो नालो हूंदो। सुबुह थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु साहबी सगोरा मौजूदु हुजनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया ऐन अली इब्न अबी तालिब, अली बिन अबी तालिब किथे आहे? क़ाल रजुलन हुवा या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यश्तकी ऐनैहि, हिकिड़े माण्हू चयो साईं अखियुनि में थोरी तकलीफ़ थी, अखियूं उथी पयूं अथसि, तकलीफ़ त अखियुनि में, वेठो आहे होॾां। क़ाल फअरसलू इलैहि, रावी चए थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू मोकिलियो, अली खे सॾे चयो। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु आयो, फबसफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी ऐनैहि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लुआब मुबारक कढियो ऐं हज़रत अली साईं जे अखियुनि में हयो। वदअ लहू, ऐं नबी साईं जन दुआ घुरी। फबरअ, अली साईं जूं अखियूं बिल्कुलु ठीकु थी वियूं। हत्ता कअल्लम यकुन बिही वजउन, हत्ता के अहिड़ियूं ठीकु थी वियूं जो हज़रत अली साईं फरमायो ॼण मूंखे तकलीफ़ हुई कोन। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन झंडो मुबारक जेको उहो हज़रत अली साईं जे हथ में ॾिनो। पोइ हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु विढ़ियो ऐं जवान मर्दी सां विढ़ियो, जंहिंजी बरकत सां अल्लाह तबारक व तआला 13 जेको किलो हुयो इहो फतह नसीब अता फरमायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लुआब जी बरकत अली रज़ियल्लाहु अन्हु खे बि पहुती। अल्लाह तबारक व तआला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लुआब जे अंदरि इहे बरकतूं रखियूं हुयूं। जेकॾहिं खारे पाणी में विधो वञे त उहो मिठो थी वञे, खाधो थोरो हुजे उन में विझिजे त उन में बरकत अची वञे, घणो थी वञे। केरु बीमार हुजे उनखे हणिजे, केरु सड़ी पए त हणिजे त ठीकु थी वञे। कंहिंखे बुख़ार हुजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लुआब मुबारक कढी करे सिर्फ़ु उनजे जिस्म ते हीअं हणनि त उहो अमरा जो बुख़ार ख़तमु थी वञे। कंहिंखे ज़ख़्म हुजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लुआब मुबारक कढी उन ज़ख़्म खे हणण में बंदि कनि त उहो ज़ख़्म बिल्कुलु मुंतमिल थी वञे, ठीकु थी वञे। ये बरकतूं अल्लाह तबारक व तआला मोहम्मद अरबी जे लुआब मुबारक में रखियूं हुयूं।
बुखारी शरीफ़ जे अंदरि रिवायत अचे थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, मन लिकाब इब्न अशरफ, केरु आहे जेको काब बिन अशरफ खे क़तल करे। असां माण्हुनि खे जॾहिं रहमत जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं त सभु चवंदा वाह वाह मुंहिंजो साईं रहमतुल लिल आलमीन। पर जॾहिं ॿुधाईंदा आहियूं त नबी साईं जन फलाणे यहूदी खे क़तल करायो, फलाणे मुनाफ़िक खे क़तल करायो, फलाणे ईसाई खे क़तल करायो, हीअं अखियूं खोले ॾिसंदा आहिनि, ईअं थियो छा बाबा, ईअं थियो। ज़ख़्म जो इलाजु इहो आहे, जॾहिं ज़ख़्म ख़राबु थी थो वञे त हुनजो कॾहिं कॾहिं हुन ज़ख़्म जे करे उज़वे खे कटणो पवंदो आहे, न त सॼे जिस्म जे अंदरि नासूर पइजी वेंदो। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसंदा हुआ त हीउ माण्हू नासूर जे मिसल आहे ऐं ॿियनि जे ईमान जे लाइ ख़तरो बणिजे थो पियो, त हुनखे क़तल कराए छॾींदा। अहिड़े नमूने सां बुखारी शरीफ़ जे अंदरि रिवायत आहे, नबी साईं फरमायो, मन लिकाब इब्न अशरफ, काब बिन अशरफ खे केरु क़तल कंदो। साहबी उथी बीठो, मोहम्मद बिन मसलमा, इन जो नालो बि मोहम्मद, असांजे मशहूरु आहे, मोहम्मद नालो न रखो, पाक हस्ती जो नालो आहे, जेकॾहिं रखंदासीं गुनाह मिलंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जेके 4 पुट हुजनि उनखे घुरिजे त चोथे पुट जो नालो मोहम्मद रखे। अल्लाह जे रसूल जो फरमान आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो, मोहम्मद उथी बि। कई माण्हू मोहम्मद जे नाले जा हूंदा, उथी बीहंदा। अल्लाह साईं फरमाईंदो, मां तव्हांखे थोरी सॾु कयो, मां त पंहिंजे सोणे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सॾु कयो। और मायूस थी करे वरी पोइ हिते थींदा। अल्लाह साईं फरमाईंदो, तव्हांजो नालो मुंहिंजे मोहम्मद जे नाले ते हलो, तव्हां खां हिसाब ई कोन्हे, बिला हिसाब जन्नत में दाख़िल थी वञो। मोहम्मद नालो रखो पंहिंजे बचड़नि जो। हींअर मां ॻोठां पियो अचां, मुंहिंजो नंढड़ो आहे 24-25 महीननि जो, उनजो नालो मां मोहम्मद रखियो। नंढड़े ॿार जे अंदरि शरारत, ॾाढी शरारत अथसि, वेहण त ॾे ई न, कंहिं महिल चए हेॾां हल, कंहिं महिल चए सॼी बोगी में पियो घुमाए मूंखे, कंहिं महिल हेॾां पियो वञा, कंहिं महिल हेॾां पियो करणु, वरी कंहिं महिल दरी मां चए मूंखे दरी में बीहार, मथे चाढ़े बीहार, अड़े बाबा दरी में चवां मोहम्मद वे, मोहम्मद वे, मोहम्मद वे, त उते बि साम्हूं हिकिड़ो ॿियो उमिरि रसीदा माण्हू वेठो हुजे, जंहिंजी उमिरि 60 साल खां मथे हुई। उन मूंखे आख़िर में अची वेझो हिते जंहिं महिल हाला वटि पहुतासीं, मूंखे चई, साईं नालो तव्हां ग़लति कयो आहे, इहो नालो न रखो आहे मोहम्मद, या मोहम्मद अफ़ज़ल कयोसि या मोहम्मद यूसुफ कयो, बर्थ सर्टिफिकेट ठाराए थो मुंहिंजो, न चए पोइ मोहम्मद यूसुफ कयोसि, बसि मोहम्मद नालो न रखोसि। इन करे जो जेको बि मोहम्मद नालो लिखंदो त पोइ लिखंदो MOHD बसि, जॾहिं मोहम्मद यूसुफ कंदो न पोइ पूरो नालो लिखंदो मोहम्मद MUHAMMAD, पूरी यूसुफ वग़ैरह ईअं करे लिखंदा। हाणे मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे त मां उमिरि रसीदा माण्हू सां बहस न आहियां कंदो, छो करे मानी ख़राबु थी वञे न त पोइ हुन वापसि ठाहिण जी उमेदु कोन हूंदी आहे। मानी कची हूंदी न त हुनखे पचाइबो न त वरी पची सघिजे थी, पर मानी सड़ी वई न त हाणे हुनजो को बि हल कोन्हे सवाइ उछलण जे। सो जेकॾहिं केरु अहिड़ो माण्हू बहस कंदो आहे न, ॾिसंदो आहे सड़ियल मानी आहे, त पोइ मां वरी हुन सां बहस न आहियां कंदो, पोइ मां हुनखे चयो हा साईं ख़ैरु, अलाह ख़ैरु कंदो, अलाह ख़ैरु कंदो। पर तव्हां ई असांखे ज़हन में हुजणु घुरिजे त मोहम्मद पंहिंजे ॿार जो नालो रखिबो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तरग़ीब ॾिनी आहे त पंहिंजे बचड़नि जो नालो मोहम्मद रखो। मोहम्मद बिन मसलमा, जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया, केरु आहे जो काब बिन अशरफ खे क़तल करे। मोहम्मद बिन मसलमा उथी बीठो, साईं मां क़तल कंदुसि। पर चई साईं अर्ज़ु आहे हिकिड़ो, अर्ज़ु इहो आहे त मां तव्हांजी शान में मतां का गुस्ताखी करे वठां ज़ाहिरी, पोइ नबी साईं फरमायो तोखे इजाज़त आहे, ज़बान सां ज़ाहिर में कॾहिं अंदरि में न हुजे। हा साईं भले, साईं जन हुनखे इजाज़त ॾिनी, वञ। हू वियो, वञी करे काब बिन अशरफ जो वॾो क़िलो हुजे मदीना मुनव्वरा में, अॼु बि उहो क़िलो ठहियलु आहे, घर कोन ठहियलु आहे न, माना दीवार ॾिनल आहे चारो तरफ़ खां। उते वियो ऐं वञी करे आवाज़ु ॾिनई, साईं काब बिन अशरफ महिरबानी कयो, अचो असां सां वेल आहे, वॾो वेदन आहे, ॾाढा परेशान आहियूं। हू लही आयो, मथे हुनजो कमिरो ठहियलु हुजे, हुतां लही आयो, अची करे मुलाक़ात कई, ॿुधाईं यार असांजे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो आहे न। पहिरियां त हू चवंदो निमाज़ पढ़ो त असां निमाज़ पढ़ंदा, हाणे हू चए थो ज़कात बि ॾियो, असां हाणे परेशान थी वियो, छा कयूं। त काब बिन अशरफ जो त मां तव्हांखे अॻे ई चवंदो भाउ हुनजे पोयां न लॻो, लिहाज़ा हथु कढो, असां ॾे अचो। त मोहम्मद बिन मसलमा रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, साईं थोरो असां हुनखे आज़माए ॾिसूं, थोरो टाइम हुन सां गॾु रहूं।
पर हाणे तव्हां महिरबानी कयो, तव्हां असांखे कुझु रक़म ॾियो। काब बिन अशरफ जो रक़म ॾींदुसि, तव्हां पंहिंजूं औरतूं गिरवी रखायो असां वटि। मोहम्मद बिन मसलमा फरमायो त साईं तव्हां ॾाढा ख़ूबसूरत आहियो, हसीन आहियो, जवान आहियो, असांजूं घर वारियूं जेके आहिनि औरतूं तव्हां ते फ़रिफ़्ता थी पवनि, इहो वरी असांजे लाइ मसइलो थी पवंदो, लिहाज़ा औरतूं कोन रखाईंदासीं। ठहियो भला पंहिंजा ॿार गिरवी रखायो असां वटि। चए साईं सुभाणे जेकॾहिं तव्हां वटि ॿार गिरवी रखाया था वञूं, वॾा थींदा न असांजा ॿार, त हिननि खे तानो मिलंदो, तव्हां त गिरवी रखियल हो काब बिन अशरफ वटि, लिहाज़ा ॿार बि असां गिरवी नथा रखाए सघूं। पोइ भला तव्हां छा था रखाए सघो, ॾेई सघो? चयो साईं असां तव्हांखे हथियार ॾेई सघूं था पिया, हथियार गिरवी में रखो ऐं तव्हां असांखे कुझु दिरमो दनानीर ॾियो। उहो चयो ठीकु आहे, राति जो मूं ॾे अचिजो। काब बिन अशरफ जो खीर शरीक भाउ, उहो बि मुस्लमान थी चुको हो, ऐं इन टोली जे अंदरि उहो बि आयो हो जेके आया। हीअ सभु वापसि हलिया विया, राति जो टाइम मुक़ररु थियो आहे, राति जो असां ईंदासीं। हीअ सभु घर हलिया विया, राति जो वापसि आया ऐं अची करे आवाज़ु ॾिनोसीं, हथियार असां खणी आया आहियूं, काब बिन अशरफ लही आहे। हे हज़रत मोहम्मद बिन मसलमा रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे साथियुनि खे चयो, अदा ॻाल्हि इहा आहे जो मां हुन ॾे वेंदुसि, हुनखे चवंदुमि, उहो हमेशह ख़ुशबू इस्तेमालु कंदो ॾाढी सुठी, मां हुनखे चवंदुमि तूं में ॾाढी ख़ुशबू आहे। हिकु दफ़ो सुंघंदुसि, पोइ वरी तव्हांखे बि सुंघंदुसि, हुनजे बारे में चवंदुमि हिन में ॾाढी सुठी ख़ुशबू आहे, तव्हां में ख़ुशबू न आहे। वरी चवंदुसि साईं मां सुंघां, वरी वेंदुसि न त पोइ हुनजी ॻीची मां पकड़ींदुसि। बाक़ी तव्हां 6 ॼणा आहियो, को हाणे त सोलो आहे। हुन चयो ठीकु आहे, ॻीची मां पकड़ींदुसि, बाक़ी तव्हां को हुजोसि। बुख़ारी शरीफ़ जे अंदरि रिवायत अचे थी। मोहम्मद बिन मसलमा आया, आवाज़ु ॾिनो, पहुता हुते किले ते, उहो लही आयो काब बिन अशरफ, लहे पियो त हुनजी घरवारी पुछियो त काॾे थो वञे? हुन चयो त मुंहिंजो भाउ खीर शरीक भाउ, उहो मुस्लमान थी चुको, उहो बि आयो आहे, ऐं मोहम्मद बिन मसलमा आयो आहे, हथियार खणी आया आहिनि, उनखे कुझु पैसा खपनि था ॾियां थो। त हुनजी घरवारी चयो त जेका रड़ अचे थी न सॾ जी, इन में मूंखे रत जी बदबू अचे थी पई। उहा माई खां वॾी होशियारी, हिन जो को मसइलो कोन्हे, मुंहिंजो भाउ हुननि सां गॾु आहे, उन ऐं मूं हिकिड़ी माई जो खीर पीतो आहे, खीर शरीक भाउ आहे मुंहिंजो, इहे मूंसां विढ़ंदा थोरी। ख़ैरु लही आयो त प्रोग्राम मुताबिक़ मोहम्मद बिन मसलमा रज़ियल्लाहु अन्हु वेझो थियो, साईं तव्हां मां ख़ुशबू ॾाढी थी अचे, सुंघां? अच्छा सुंघ। मथे ते अची करे हुन सुंघणु शुरू थी, तव्हां वाह वाह ॾाढी भली ख़ुशबू आहे। वरी वियो साथियुनि ॾे, हुनखे सुंघी, इहा अहिड़ी ख़ुशबू आई कोन। साईं इजाज़त ते वरी अचां वेझो? हा वरी अचे। वरी आयो त हुनजी ॿांह ॾेई करे ॻीची में पकिड़े बीहरसि, हुनखे चई अचो। हमरा खे थधो करे छॾियो, थधो करे छॾियो। हाणे भॻा वठी भॻा त उन्हनि 6 साथी आहे टोटल, उन 6 मां हिकिड़े किरियो जंहिंखे धक लॻी, जंहिंजी ॼंग ज़ख़्मी थी पई। भॼी 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 मदीना मुनव्वरा में पहुता, इन हाल में जो फजर नमाज़ हले पई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ाइनि पिया। नमाज़ पढ़ी साईं जन फारिग थिया, वेझो थिया, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक हुजे अव्हांखे, तव्हांजे दुश्मन खे असां जहन्नम वासिल करे आया आहियूं। इहो छा कंदो हो? नबी साईं जी शान में गुस्ताखी कंदो हो, शेर चवंदो हो, औरतूं नचाईंदो हो, ऐं औरतुनि खे चवंदो हो, जेके नचंदियूं औरतूं उन्हनि खे चवंदो हो त तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कयो। पाण बि कंदो, औरतुनि खां बि कराईंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इतला मिली, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बर्दाश्त न कयो, फरमाए हिनखे क़तल कयोसीं। बिलाख़िर हुनखे क़तल कयो। पोइ इहो साहबी अॻियां वधियो, साईं मूंखे ॼंग में ॾाढी तकलीफ़ थी आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो को मसइलो ई कोन्हे, जेको बीमार हिते ईंदो आहे अल्लाह साईं हुनखे शिफ़ा ॾींदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी लुआ मुबारक कढी ऐं हुनजी ॼंग मुबारक ॾे हईं। उहो साहबी फरमाए थो मुंहिंजी ॼंग बिल्कुलु सही सालिम ऐं तंदुरुस्त ऐं सिहतमंद बणिजी वई। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे लुआ मुबारक जे अंदरि एॾियूं बरकतूं हूं, जिन ॾिठो उन्हनि ॻायो, ऐं ॻाइण वारनि ॿियनि खे ॿुधायो, ॿुधाइण वारनि अची किताबूं लिखियूं तव्हां ऐं असां पढ़ूं था पिया ऐं ख़ुशि थियूं था त मुहम्मद अरबी जी लुआब में अल्लाह साईं केतिरियूं बरकतूं रखियूं। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान सम्झणु, साईं जन जी सीरत ऐं किरदार ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना